अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त ख़ैरियत सां हूंदा। तव्हांखे असां ॿुधायूं त अॼु उहा साॻी जॻह ते असां वीडियो भरे रहिया आहियूं, व्लॉग ठाहे रहिया आहियूं, जिते असां पहिरियों अची चुका आहियूं। उहा जॻह कहिड़ी आहे उहा तव्हांखे ज़ैनुलाब्दीन सुमरो ॾिसंदो। जी सर, बिल्कुलु असां स्टेशन घुमण आया आहियूं पडीदन जी। तमामु बहितरीनु स्टेशन आहे, प्लेटफॉर्म आहे असांजो। असां हिते घुमण ईंदा आहियूं। पहिरियों बि भाऊ साहब ॾेखारियो तव्हांखे व्लॉग, हिन व्लॉग में मां बि आहियां। इंजॉय करे रहिया आहियूं ॾाढी फर्स्ट क्लास। माना पहिरें व्लॉग में छा आहे, जे तव्हांखे उहो पहिरियों न आहे, उहो टियों नंबर व्लॉग आहे। उन में तव्हांखे सही तरह न ॾसे सघिया आहियूं रेलवे स्टेशन पडीदन जी। जो असां इन करे सोचियोसीं त तव्हांखे हीअ रेलवे स्टेशन ॾेखारियूं, त पोइ ॾिसो रेलवे स्टेशन। सभ खां पहिरियों त यार सब्सक्राइब ज़रूरु कयो। ॾिसो था सब्सक्राइब नथा कयो, ख़बर आहे मूंखे केरु थो ॾिसे इहो। ज़रूरु कुझु मूंखे सुञाणण वारा बि आहिनि हितां जा ई, मुंहिंजा दोस्त। यार सब्सक्राइब कयो। हिते शायदि ट्रेनूं धोपजंदियूं। ट्रेन वाश थींदी आहे न हिते। पुराणे दौर में काफ़ी क़दीमी स्टेशन आहे। हा न, ये साइड जेका आहे न, प्लेटफॉर्म पे अचण आ गया हो ना, मुसाफिर वेठा हूंदा यार। तो असांजो पडीदन जो रेलवे स्टेशन माण्हू तस्वीरूं पिया था कढाइनि, असांखे चवणु कोन ॾींदा वाड़ियो। साईं जीअं त नई ब्रिज ठही आहे, नई ब्रिज नज़ारो ॾेखारे हेॾे होॾे। क्या करेंगे, उठा ले जाएंगे क्या? नहीं, ये नई ब्रिज है पडीदन स्टेशन जी। यह है ब्रिज, ये हाँ ही ठही आहे। तक़रीबन हिनखे महीनो खनि मस थियो आहे, ॾेढ महीनो खनि थियो आहे, हाणे ठही आहे। हा न, हे आहे हिन जो असां इंट्रो कराइण भुलिजी वियासीं। हे आहे असांजो दोस्त ज़ैनुलाब्दीन सुमरो, पडीदन शहर खां। अचो त वरी अॻिते हलूं। हलूं था। माण्हू ॾिसण पिया। तव्हांखे वरी प्लेटफॉर्म नंबर 2 ॾेखारियो। छा स्टैंड मिलेगी? स्टैंड तव्हां पाण केरु आहियो? उमराणी किथां कढायो?
कैमरा वारी हुया हिकिड़ा असां सिंधी दोस्त सिंधी दोस्त हुया उमराणी साहब जिन हा उमराणी मती चवनि त स्टिक असांखे खपे थोरी स्टिक थोड़ी उन्हनि खे ॾिनीसीं सेल्फी कढण लाइ पोइ वरी हाणे उन्हनि हाणे प्लेटफॉर्म वापसि ॾिनी आहे असांखे हाणे प्लेटफॉर्म नंबर 2 ते था पिया वञूं 1 ते 1 2 1 ना नहीं अच्छा 1 2 था आया ये हेठियो नज़ारो नीचे का नज़ारा ये हेठियो नज़ारो वेटिंग रूम एंड वेटिंग रूम मर्दन जो मर्दाना लिखियल आहे हिन ते वरी ज़नाना वेटिंग रूम इहा आहिनि सॼा वेटिंग रूम इनको टीटी अचे हेठो दफ्तर खान बिछाया प्लेटफॉर्म नंबर 1 पाड़ीदान हिन पासे कराची जी गाॾी ईंदी आहे असां जॾहिं बि ईद थींदी आहे असां ईद ते ईंदा ई हिते आहियूं जेका माना प्लेटफॉर्म नंबर 1 ते ईंदा आहियूं हिते वेंदा आहियूं 20 सीटा चक्कर हणंदा आहियूं ईद ते इंशाअल्लाह ताला ईंदड़ वक़्त में असां कराची जा टूर हणंदासीं हाणे एग्ज़ाम आहिनि वेझा इन करे जेको आहे सो असां हेतिरी लेट कई आहे व्लॉगिंग में न त असां हफ़्ते में 3 व्लॉग या 2 व्लॉग ईअं अपलोड कयूं आहे कराची वरी कराची आहे वरी पडीदन जो पंहिंजो हिसाब आहे सिंपल शहर आहे पाकिस्तान जो सफ़ा नंढो शहर आहे पडीदन त हिकिड़ो ईअं सम्झो नौशर अफरोज़ में वाक़ई आहे पाकिस्तानी विलेज आहे ईअं सम्झो पडीदन इंशाअल्लाह ईंदड़ व्लॉगनि में असां उर्दू घणी यूज़ कंदासीं छाजे करे त नेशनल बॉडी आहे हमरा ॾिसनि पिया साम्हूं कराची असां वेंदासीं त लाइफ स्टाइल बि चेंज कंदासीं हिते आहियूं जहिड़ो शहर आहे ओड़ो ई असां सादी ज़िंदगी गुज़ारींदा कराची वरी ख़ासि शहर आहे पाकिस्तान जो असांजी सिंध जी दिलि आहे पूरे मुल्क जी दिलि आहे जीअं उहो चवंदा आहिनि दिल्ली जे दिलि वालो खे हा जीअं चवंदा आहिनि दिल्ली जे दिलि वालो खे कराची असांजी माना ईअं सम्झो सिंध जी दिलि आहे असांजी बि दिलि आहे कराची असां पसंदि कंदा आहियूं घणो कराचीअ खे घणा माण्हू हितां ॻोठनि मां नंढनि शहरनि मां रवाना थींदा आहिनि कुझु रोज़गार जे हिसाब सां कुझु कीअं कराची पाकिस्तान जो इंटरनेशनल शहर आहे ईअं हा इंटरनेशनल आहे सम्झो छा आहे उहो त आहे हे हाणे ज़ैनुलाब्दीन सुमरो इंशाअल्लाह ताला अॻियनि व्लॉगनि में असां सां गॾु हूंदो हे कराची जो असांजो प्रोग्राम आहे उहो व्लॉग असां ठाहींदासीं तक़रीबन एग्ज़ामनि खां पोइ एग्ज़ाम शुरू थींदा मार्च महीने में मार्च चवनि था त मार्च जी 15 तारीख़ एग्ज़ाम आहे जो इंशाअल्लाह एग्ज़ाम ॾेई रवाना थींदासीं कराची जे लाइ जी हा रवाना थींदासीं त जीअं स्टार्ट कंदासीं हितां वञणु त तव्हांखे वरी उहो व्लॉग स्टार्टिंग में ॾेखारींदासीं कीअं असां वियासीं कीअं पहुतासीं उते छा आहे न कुझु शहर जो फ़र्क़ु हूंदो आहे उते वञण सां ई कुझु असां में चेंजिंग ईंदी आदतुनि में हैबिट्स में इन्हनि में असांजे में चेंजिंग ईंदी ऐं व्लॉग जेके आहिनि सो लाइफ स्टाइल ते बि ठाहींदा सीट चेंज थी असांजी बुकिंग हुई पहिरियों हाणे चेंज थी आहे सीट आहे न सीट छो आहे जी इंसान खे सीट छो हूंदी आहे जी सीट त सीट हूंदी आहे वेहण वारी सीट हूंदी आहे पर इंसान खे सीट छो हूंदी आहे रेलवे स्टेशन जी तव्हांखे पुठी साइड बि ॾेखारियूं था ज़ैनुलाब्दीन सुमरो रेलवे स्टेशन जी पुठी साइड तव्हांखे ॾेखारियूं
ये टेलीफोन जो है ना टावर हाँ टेलीफोन ये है रेलवे स्टेशन जी ये है भी वेटिंग रूम थी ना है वेटिंग रूम मांगू बेटे मांगू में ना ये है वेटिंग रूम मैं तो दाने कहाँ के मोड़ का दिखा रहा हूँ कितना इन थी ना मानू वरी वो रवाना थियूं पंहिंजे घर यार महिरबानी करे सब्सक्राइब कयो यार महिरबानी कयो तव्हांजे लाइ ख़ासि करे ईंदा आहियूं जानकारी ही आहे पड़ीदन रेलवे स्टेशन खुशामदी पड़ीदन रेलवे स्टेशन अस्सलामुअलैकुम ट्रेन अची रही है तव्हांखे ट्रेन ॾेखारियूं कहिड़ी ट्रेन हूंदी ना अवामी न थ्रू आहे इहा लॻे थो थ्रू आहे परियां साओ सिग्नल अथसि हीअ लॻे थो बीहण वारी न आहे का थ्रू ट्रेन आहे हाणे वरी ॿी घंटी लॻी वई आहे कंहिं गाॾीअ जी अचनि पियूं मालगाड़ी है मालगाड़ी